हिंगोरजा में सिंध प्रोफेसर्स एंड सब्जेक्ट स्पेशलिस्ट एसोसिएशन सप्सा पारा ग्रेड 18 खां 19 जा प्रमोशन न थियण, हायर सेकेंडरी स्कूलन में साइंसी लैब जो सामान न ॾियण ऐं स्कूलन में लाइब्रेरियूं क़ाइम न करण लाइ एहतिजाजी तहरीक हलाइण जो ऐलान कयो वियो। एसएस न्यूज़ रिपोर्टर फयाज़ मोहसिन सोलंकी मूजिब अहिड़ो ऐलान सप्सा जे मरकज़ी सदर सैयद इसरार अहमद शाह मरकज़ी वर्किंग कमेटीअ जे हिंगोरजा में थियल इजलास खे ख़िताब कंदे कयो। हिन चयो त तंज़ीम यूनिटनि खां मरकज़ ताईं इलेक्शन कराइण लाइ जल्द शेड्यूल पधिरो कयो वेंदो। हिन चयो त सिंध जे हायर सेकेंडरी स्कूलनि में उस्तादनि जी खोट सबबि तालीम मुतासिर थी रही आहे। उन करे फौरी तौर ते खोट ख़त्म कई वञे ऐं साइंस लैब में साइंस जो सामान मुहैया करण सां गॾु लाइब्रेरियूं पिणु क़ाइमु कयूं वञनि। हिन चयो त 18 ग्रेड खां 19 ग्रेड जा प्रमोशन कया वञनि ऐं हायर सेकेंडरी स्कूलनि में 20 ग्रेड जूं पोस्टूं ॾिनियूं वञनि। मरकज़ी वर्किंग कमेटीअ जे इजलास के सैयद इसरार अहमद शाह, राना नवीद अहमद, अब्दुल समी भंबरो, अब्दुल हमीद डाहिरी, कुर्बान भट्टी, जाहिद हुसैन हलियो ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो।